लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं लाइक करणु न विसारींदा ऐं ॾिसणु न विसारींदा। मीर हसन सोलंकी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी अॼु हिते मौजूदु आहियां कराची अलासिफ टर्मिनल ते शाहजी बिरयानी ते। शाहजी बिरयानी जो ओनर असां सां गॾु असांजो ज़ुबैर शाह। तमामु बहितरीनु बिरयानी हूंदी आहे। असां बिरयानी खाधी, सुबुह जो नाश्तो कयोसीं बिरयानी सां। शाहजी बिरयानी अलासिफ टर्मिनल। ऐं तव्हां बि अचो हा कराची बस टर्मिनल ते तव्हांजो बि अचण ते बिरयानी ज़रूरु खाइजो। अलासिफ ते तमामु बहितरीनु बिरयानी, शाहजी बिरयानी ज़बरदस्त बिरयानी असां बि खाधी, मज़ो वरितो। तव्हांजो अचण ते तव्हां बि ज़रूरु खाइजो। हे शाहजी बिरयानी जो बोर्ड लॻल आहे ऐं बहितरीनु बिरयानी आहे। असां हींअर वञूं पिया उमरकोट, सूफ़ीन जो मेलो आहे। अबुल हसन सूफ़ी जे अॻुवाणी में तमामु बहितरीनु मलाखड़ो थींदो। ॿिए टे जोड़ जा मल हूंदा ऐं बहितरीनु मेलो थींदो। इंशाल्लाह तव्हांखे असां मलाखड़ा टीवी ते ॾेखारींदासीं। मलाखड़ा टीवी खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। असां हींअर कराची में मौजूदु आहियूं टर्मिनल बस स्टॉप ते अलासिफ ते। ऐं हाणे असां बस ते चढ़ंदासीं ऐं अॻिते तव्हांखे मलाखड़ो ॾेखारींदासीं। लाइक फॉलो ज़रूरु कजो। हाँ तो जब मलाखड़ा टीवी में मोहतरम जनाब मीर हसन सोलंकी साहब पहुंचा। मीर हसन सोलंकी हाँ बड़ी मलाखड़ा टीवी यूट्यूब पैसा मलाखड़ा टीवी पूरा राष्ट्र मुकाबले 12 महीना बड़ी तरह यूट्यूब में मलाखड़ा टीवी सर्च कयो, उनके फॉलो कयो, उनके सब्सक्राइब कयो, उनके लाइक कयो, उनके सपोर्ट कयो। और जो एडमिन हाणे बड़े असांजो तमामु प्रिय दोस्त जेके ईद जे ॾींहुं कारा कपिड़ा पाइण पियो तो मौलाई आशिक मीर हसन सोलंकी। अल्लाह कारा कपिड़ा इश्क जो चोटूं मीर हसन खे गुलशन हदीद में वॾो सरकारी प्रोग्राम उते मूंखे बि तव्हां उते ई मीर हसन खे बि पर अध खां पोइ तक़रीबन 15-20 साल खां पोइ सूफ़ी साईं रफ़ीक अहमद साहिब मलाखड़ो ऐं भिटाई कलंदर हर जॻह ते पर हिन ख़ासि करे पहलवान अहिड़ा कढिया पूरे सिंध में नाले वारा पहलवान हा जिन वॾा वॾा एवार्ड कया। हाणे असांजे हिन प्रोग्राम में असांजो सुठी ॾाकार ऐं अद्वात जा मालिक सूफ़ी साईं जो वॾो महिरबानियूं। सूफ़ी साईं अबुल हसन साहिब जो महिरबानियूं। इंतहाई क़ाबिल इकराम सूफ़ी साईं सलेमान साईं जी वॾियूं महिरबानियूं। ताड़ी वॼाई न ताड़ी कोन वॼाईंदो जेको ताड़ी वॼाईंदो न ख़ुदा कंदो असांजे मदीने वारे दीदार कंदो। हाणे असांजो सुठी ॾाकार ऐं अद्वात जा मालिक सूफ़ी साईं जो वॾो महिरबानियूं। सूफ़ी साईं अबुल हसन साहिब जो महिरबानियूं। इंतहाई क़ाबिल इकराम सूफ़ी साईं सलेमान साईं जी वॾियूं महिरबानियूं। ताड़ी वॼाई न ताड़ी कोन वॼाईंदो जेको ताड़ी वॼाईंदो न ख़ुदा कंदो असांजे मदीने वारे दीदार कंदो। चौधरी खे सलाम था पेश कयूं। वॾो प्रोग्राम कराईंदा काइदे होटल खबो मलाखड़ो तव्हांजे पंहिंजे हिन तारीख़ी शहर आहे। सूफ़ी साईं साद फ़कीर रहमतुल्लाह अलैह त हिकिड़ी अल्लाह जो वॾो वली बुज़ुर्ग हिते मुदफ़िन आहे। ऐं सूफ़नि जो शहर असांजे सिंध जे क़दीम शहरनि में हिकिड़ो तमामु हिकिड़ी हैसियत रखंदड़ शहर आहे। जीअं नसरपुर आहे या मटियारी आहे या ठटो आहे, इहे तारीख़ी शहर आहिनि सिंध जा जेका सिंध जी 5000 तहज़ीब पुराणी आहे। त हीअ सूफ़ी दरगाह तमामु हिकिड़ी वॾी दरगाह आहे। त उन ते उनजे हवाले सां अॼु ईद उल अज़हा जे हवाले सां हिकु तारीख़ी प्रोग्राम जशन ईद मलाखड़ा रखिया विया आहिनि जंहिंजो सरवाण असांजो क़ाबिल एतिराम सूफ़ी साईं हाजी रफ़ीक अहमद साहिब ऐं मोहतरम सूफ़ी साईं अबुल हसन साहिब सूफ़ी साईं सलेमान साईं जो तमामु हिकिड़ो वॾियूं महिरबानियूं जिन असांजे सकाफ़ती रांदि मल खे ज़िंदा रखण लाइ हिकिड़ो वॾो किरदारु कयो आहे। मलाखड़ो वरी ॾिसो मलाखड़ा टीवी उनजो एडमिन आहे मीर हसन सोलंकी। साम्हूं रिकॉर्डिंग पियो करे त यूट्यूब में मलाखड़ा टीवी खे सब्सक्राइब कयो, हुनखे लाइक कयो, हुनखे फॉलो कयो, सपोर्ट कयो। हिन चैनल पाकिस्तान खां ॿाहिरि दुनिया ताईं मल खे पहुचाइण में हिन जो किरदारु आहे।
हिन वक्त कोई असांजा जापान में पहलवान कुर्बान हो थी ॿुधो ऐं मंठाल बुक्टी वॾो टाइटल खणी आया आहिनि हिन सिंधी चैनल हे सिंधी असांजा ही जेको मीर सां सोलंकी महिनत आहे जे दुनिया में मल ॾिठी वञे थी वॾो महिरबानियूं वरी मलागड़ो शो मलागड़ा टीवी हाणे हलूं था पाण मलागड़े जे तरफ़ दिल जे परजोश गिलासन ते हलायासीं दिल जे परजोश गिलासन ते हलायासीं सुवारनि जे सलामनि ते हलायासीं जिथे साईं पीर बहादुर तमाम किलो दोसा जंहिंजा खानदाना नस्ल बादशाह पीर मन आखिरी जगह ताईं मोकल भले भरियो वरी विच में रश न कजो ताड़ी लगायो पैसा जारी मुंहिंजो सख्त मुकाबलो हथ बढ़िया पहलवान बेहरे बड़ा शर राजा शाह जो वॾी महिरबानियूं वाह पहलवान हुआ अच्छी सलाह वाह पहलवान शर वाह 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 पहलवान बेहरे वाह पहलवान बेहरे लाड़कारो वाह मर्चा जो महिरबानी मोहम्मद आशिफ सुंदर साहब जो जे इनाम मोकिलिया 1000 रुपया तमामु वॾी गर्मी साईं सलेमान मुतवजो कोन ईंदो वाह सूफ़ी साईं सलेमान गर्मीअ जे बावजूद 3 अखियुनि मां त शहज़ादा साईं सूफ़ी ज़ुल्फ़कार साईं जो वॾो महिरबानी अञा हाजी मोहम्मद में कोन पहुतो आहे इंशाअल्लाह ऐं सूफ़ी में हाजी मोहम्मद साहब पहुचंदो अचे पहला हा छोरा हा वाह रे वाह सो लगी वाह छोरा वाह रे वाह सो लगी वाह रे सो लगी वाह साजिद सो लगी अचे पहलवान हाजी अनिल राजर तमाम हिकिड़ी मौजूद शख्सियत हिन प्रोग्राम में सुमरे साल जी वॾी महिरबानी उहा पहलवान हुआ टकर लगारी जातो हुयो वाह पहलवान हुआ हिकु भेरो वरी उमर गुल चांडियो वाह रे लगारी कारी सलोना लगारी जाम शोरो वाह रे टकर वाह टकर गाने लगारी अचे अब्दुल हमीद चन्नू अचे ज़ाहिद मलक तमाम वॾो मुकाबलो वाह पहलवान हुआ होशियार लगारी सकलेन साईं सकलेन वाह पहलवान हुआ अब्दुल कादिर चन्नू साईं अनवर साईं जी महिरबानियूं अनवर हाले बोटो वाह पहलवान हुआ वाह होशियार चांडिया अल्लाह वाह रे लगारी वाह अब खड़ो अदायो इहो धक महिरबानी करे जानी वानी धक न ॾियो कान शर दो जमीर समूह अच्छे अता हुसैन चन्नू ऐं नज़र मोहम्मद हाले बो भई हिकिड़े ॿिए खे तकीन तोड़नि पिया वरी जी ज़ोर आज़माई पहलवान शर समूह ॿिन्ही जो मुक़ाबिलो जारी आहे हाजी अनवर खान राजड़ साहब जी महिरबानियूं असां त पुराणो महिरबान राजा रस्ती इलाइक़े जो मोतबर हाजी अनवर खान राजड़ साहब पाण हमेशह इलाइक़े जे मेलनि मलाखनि में पर ख़ासि तौर ते सूफ़ी जा जेके मेला मलाखड़ा थियनि त राजड़ राजा रस्ती हाजी फतेह राजड़ ऐं हाजी मोहम्मद अनवर राजड़ साहब जी महिरबानियूं पाण मलाखड़ी वाह वाड़े सम्मा वाह बाई वारो समय जे लाइ हिकिड़ी ताड़ी त वॼायो समो शहज़ादो पहलवान थर जो हिकिड़ी ताड़ी वॼायो ज़ोरदार ताड़ी लॻे खाटे जो पहलवान थर जो बहितरीन पहलवान गुलज़मीर समो वारे सम्मा अरे मंदराल किरी पियो लाए चुमी वाह पुट अहिड़ी क़ौम खे ॼाण तुंहिंजो सोटा मुंहिंजो न्याणो आहे न यार छे थो करे वाह पहलवान हुआ हथ बढ़िया पहलवान हाले बोटो पहलवान नजर हाले बोटो वाह पहलवान चन्नू हाले बोटो असगर साईं जी सदाई असगर वाह वाह रे चन्ना वाह पहलवान चन्ना वाह अच्छे पहलवान महिरबानी सुफी राजर साहब नो असांजो डायरेक्टर आहे सकाबस हिदायत राजर जो शहजादो इंतहाई क़ाबिल एतिराज़ हाजी अली नवाज़ राजर साहब जो वॾी महिरबानियूं अच्छे पहलवान गुलाब अची वञो ॾोकोड़ी हिन ॾोकोड़ी त वॾो आहे
अमजद कोरी तमाम है कोई कदे की तवंगरिया वाह खुदा जो कसम पीर फकीर वज गरीब गुरबा आया सभनी का न्याज न करे वारे अमजद कोरी तुझी सखावत तने लतीफ जवाद अल्लाह बचियार मेहरबानियों असांजो दोस्त आहे जो असांजे मलाखियाती नालो से कहा आयतुल्लाह पल्ली फोन कराए कराची में सरकारी प्रोग्राम हो जेके पाकिस्तान आयतुल्लाह पल्ली ऐ मोतो साईं आयतुल्लाह पल्ली साहब जी मेहरबानियूं मोहतरम जनाब साईं आयतुल्लाह पल्ली साहब पोतो वॾी मेहरबानियूं ऐं दोस्तनि गुज़ा साईं आयतुल्लाह पल्ली साहब लाइ हिकिड़ी ताड़ी वॼायो मौजूद शख्सियत हा आशिक़े रसूल सख्त मुकाबला पहलवान भाई इधर इलाके जो जमींदार भाई सूफी साहब ना करो करे मिलन वने पे साईं सूफी सा इम्तियाज जरदारी अर्जन भील मुकाबलो जारी है अर्जन भील हाय पहलवान इम्तियाज लगारी वाह वाह इम्तियाज वारे भील वाह वारे सरदार वाह ताड़ी वडा जोरदार सरदार भील पुत्र है जयराम भील दायो भील साईं सलेमान साईं मेहरबानियूं ऐं मुंहिंजो मोतबर साईं मोतो जनाब हाजी अनवर राजा साईं वारे राजा शर हुसैनी हैदर राजा चल असांजो चाकराणी भलो पहलवान वेठल आहे डॉक्टर नाथ सिंह साहब जी वॾी महिरबानी भील अची सेना भील करतार कर हा ही थर जो पहलवान भील होशियार भील वञा मोला भील ही पार तुझी वाह वाह पहलवान वाह दादा बोलो राम आतीन की बोलो राजन भील नेट दे सकते हैं तू होता वन बहता हो या मुझे घर या मल्लू के घर में खुदा के मन हाँ वन हाँ वो मल्लू के तो मुझे बड़ी भेड़ चला तो दिया दो वन आओ हाँ पहला नवा अता ऐसा ही बताइए तो छोड़ माँ सुसन माँ पहला न ख्याल है लाला रे पता है अता असकर भी क्या खात्मा क्या अन्नोर आए हाजी करीम नो गुलाम रसूल पठान है खान साहब गुलाम रसूल पठान है मेहरबानियों गुलाम रसूल के मोहान बुधावा मेहरबानी अमजद कोरी साहब गुलाम रसूल पठान है लाला अब्दुल्ला पठान है ही को खाने दो मेहरबानी गुलाम रसूल पठान साहब लाला रही में जो ब्रदर पोतो है उस्मान मरी पहलवान होशियार छोड़ा होशियार वारे वाह अच्छे असगर मरी रमजान माची विशाल मरी हाँ कुरान कदन मरन कहर करे जदा कलंदर वारे आसमान मरी तका पटे शेराना हाँ असगर वारे वाह वारे मरिया मुबारक उस्मान मरी के मोहम्मद में झूलने के अच्छे प्रेम भील अल्ताफ शाह अच्छे अल्ताफ शर वाह पहलवान अदा केर मारे वारे अनवर वारे सख्त मुकाबले वाह पहलवान माछी वाह वारम दे काली सोलो वाह पहलवान माछी अच्छे जे गानो संदो बदला सो माछी वाह पहलवान वाह मरी हारे मरिया वाह मरी वाह उस्मान मरी साईं सज्जाद साईं जो मेहरबानी हो जय नाम पे 1000 रुपया सूफी साईं सज्जाद जो वॾी मेहरबानी में भील अच्छे पहलवान अल्ताफ शर पहला राजा शर मेरा सन थोड़ा साइड में वाह पहलवाना अच्छे सदरे सा है पहलवान भील प्रेम भील टंडोला वाड़े गुलाम सिंह थे बाबा और सागरे अल्ताफ शर बेकार शर होशियार शर हाँ भील हाँ मेरा मौला हिकड़े के केरा अल्लाह साईं हिकड़े के केरा
हाबिल हाबिल हाशर 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 किथे शर किथे सनाला शर किथे माशूक शर ही सलाम अल्लाह जो हनमें कुफर कहे कयो हिकड़ कई गुगी बिन कयो करो पैन पोए परोट मिट्टी में एक हक मौजूद सख्त मुकाबलो पालान हाबिल हाबिल हा अदा यो फैसलो आर पाण बुधाए केर मारे हाँ सूफी साहिब पाण फैसलो ईंदो ना ना नारा हैदरी तुझी बादशाह है बी 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 नारा हैदरी बी 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 फैसलो जे नारा हैदरी मल्ला चे भी सब बैठिया सा बड़ा सूफी साईं वेठो नारा हैदरी तो जम के फतेह करे आई ने देर होते शर्मायो दोस्तों, अदा शर्मायो राणा तो महाराज तिना सवा लख शर थीना वाणे शर्मा हल बीला हल 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 पिरे में भील हल बील हल पहला सुरो थे दो वाह गुलाम से थे बा हारो झूलन अच्छे झूलन दा थे दो है उनके सामने पहला झूलन अच्छी सलारा लो झूलन उनके सामने है सुरो थे दो थे बा वफादार को माए अच्छे पहलान भागचंद भील अच्छे इम्तियाज शर भागचंद भील वाह 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 काबू काबू हाँ होशियार होशियार हाँ हाँ हल हाँ हाँ पुट वाड़े पुटा केर मारे ने तो कपड़ा वठी ॾियनि मेरा बुढ़ो न तो मरी सिगरेट मुठ दे दो अच्छे पहलान नवाज मरी ऐं पहलान मोहब्बत झूलण राउंड पूरो थींदो अच्छे नवाज झूलण थोड़ी अगर इजाजत हो ना लाई कुछ जवाब रफ सूफी साईं वेठो रफी महिरबानियूं साईं रिंद पोतान वॾो महिरबानियूं रिंद पोतान मुबारक रिंद वॾो महिरबानियूं वारे साईं रिंद वा मुबारक रिंद साहिब जो वॾो महिरबानी साईं गुल सनंद साहिब जो महिरबानियूं हथ बजा पहलान ही प्रोग्राम वरी सिंध धरती जा बब्बर शेर इहो लाइ पियो हले वाह पहलान वाह अदा अदा चल 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 क्या बात है तेरी हाँ हाँ शाबा शाबा ये ना रुको सुठो घट बात होती हाँ हाँ कारी सलवार वाला हाँ कारी सलवार वाला हाँ हाँ पुट हाँ कसम दी हन हाँ 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 के बाद हन 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 ये कुरान खणी घराने कोई जड़ो वन्ना तेरो हन हन के बाद लोड होना होना हाँ हाँ हन पुट हन हरियो लगे ताली वडे ताली लगे ताली वडे ताली लगे ताली हाँ हाँ सदका सदका हाँ वारे पुट तुझी मुर्सी फकीर फकीर ओ फकीर इजाजत कोने ने गाल जी कसम खुदा जो न ताड़ी वडे लगाओ ताड़ी जे पंजे अच्छे हाजिर ना था वाह पहलान वा अदायो केरा साईं ॿुधायो वारे शरवा वारे हिकु बरोबरी हाल असांजे तमाम प्यारनि पहलवान खे सलाम था पेश कयूं जयराम भील डायो भील लाला रही पुटार हाजी करे खादम हुसैन आ रही ऐं मोहतरम हाजी मोहम्मद उस्मान तमाम वॾी महिरबानियूं दास सगर हाले बोडो सोलंगी साहब जो महिरबानियूं ऐं मोहतरम चौधरी असीम दास साहब जो वॾी महिरबानियूं तमाम हलन पियो सम्झ में त हेड़ो मल्हारो पूरे सिंध में न हले कोन थो किथे बि भॻवान उमर गुल चांडो पटे पियो है अहमद नवाज मरी मोहब्बत झूलण झूलण पटे पियो मरी बचे पियो मुकाबलो जारी है मरी झूलण शादी पली वाह वाह मुकाबलो जारी है पहलवान मरी झूलण वाह मरी मारियो वारे मरी वाह उमर गुल चांडो पहलवान के लगारी वाह लगारी वाह पहलवान उमर गुल चांडो काली सलवार दा लगारी मारे बई मनु टक्कर लगारी सनाद मराम दोस्तली लगारी जिलो जांचो बान सैदाबाद पिठोब बान सैदाबाद शोबान शर अच्छे शोबान शर
साईं वॾी महिरबानी नालो तव्हांजो रोशन राजा साहब वॾी महिरबानी तमाम बेहतरीन में पहुतो है वादारो वॾी महिरबानियूं 50 रुपया नाम कोन्हे नो पर खुदा जो कदम हिन खां ई मुलनि खां नाम ॾाढो ॾुखियो आहे लॻे थो असां ताड़ी लॻे ताड़ी प्रेम वादारो जिंदाबाद इन्हें 200 लाख की ताड़ियों ॾियो इन्हें 200 लाख ताड़ियों ॾियो जे धणी जे कत पुत खां हार वॾो हूंदो आहे वाह वाह शौक़ीन हिन खे चइबो अंजन दास मुंहिंजो प्री दोस्त अदा प्रेम जूं महिरबानियूं पहला रमदान शर पहला शोभान शर ए कामरान बेन अच्छी सलाह दा शर पहला बेन शर पहिरीं महिल किरियल बेन वाह कामरान वाह रे बेन वाह हाजी वादे के मुबारक हुजन अमजद कोई लाल काने जा ओए पहलवान हा चन्ना कोरी कोर सलाई नोट में दी घोट च सिंध सजे जा हाल ॾिस हमीद अचे हमीद चलो ज़ाहिद मलक महिरबानियूं वरी बाग बुलबुल जे बातम ॿुधायो मुंहिंजी तलब सीने जे तात मिठो मान आई मिठा मोहबम आई तू ही महिरबानी शहर कटेर हर पार कर जो मुकाबलो ऊपर संदना अपर संग जयराम जा पहलवान जयराम भीले जा हाँ मटार मंगरा हाँ मटार हाँ वारे मंगरा वाह होशियार मंगरा सौदा चंजो माल कई होशियार हाँ अल्लाह रे वारे वारे कट्टा वारे शहजादो साईं प्रेम बाबा जो मेहरबानियूं प्रेम जो भाउ आहे हुन लाइ मुंहिंजी हुजत कई आहे हालांकि मौज़ूद माण्हू आहे प्रेम बाबा सकले निगारी वारे शहजादो वारे कट्टा वाह साईं वाह पहलवान वाह सख्त मुकाबलो हाँ वाह पहला वारे चन्ना वारे हमीद चन्ना वाह चन्ना असां ॿुधा बचे ता अकाबर कुल जा वञ तनी विड़े घणो गाना हुजे तो मित्र जे मेरे दान खा दाह पजी तो विड़न सकले ने पहलवान झुलणो मंसूर झुलाना सकलेट बिनी मुकाबले जारी है वाह इम्तियाज जरदारी अर्जुन भील वाह मंसूर झुलाना पहलवान सकलेट शाहजहान शोरो आए खान शर वाह बिनी मुकाबले जारी है हया गंजी नो थोड़ो अर्जुन हिकिड़े पासे जी हाजी करीम नो खास के लिए मौजूद है हाँ पहलवान लाला रहीम खान पठाना गुलाम सिंह पठान उस्ताद खादिम सिंह हाले पुटरो अली अनवर हाले पुटरो अली असगर हाले पुटरो वाह और पहलवान मंसूर झुलाना हाँ सकलेन लगाई मंसूर झुलाना वही मुकाबले जारी है बकम पर करे पीर बबुरो हाँ असांजी सिंधी चूंडियल नौसर मुश्ताक मंगरियो पहलवान मंसूर झुलाना सकलेन लगारी मुकाबले जारी है थोड़ा ॿिया वेही रहो हाणे मलाखड़ी इंशाअल्लाह ताला बाक़ा जो फाइनल कराइबो हाणे अॼु मलाखड़ो सुभाणे मलाखड़ो वाह वाड़े लिगारी वाह ताड़ी बेटा जोरदार खटो लिगारी वाह शोरो हाणे पहलवान शर मुकाबलो जारी है खादम से नालाई हेड़ा पहलवान असांजो चाकराणी दोस्त हाजी मोहम्मद उस्मान मरी डायो भील जयराम भील उनका अलावा लाला रही पठान जिते मौजूद हैं मुझे वॾी महिरबानियूं हेड़ा कहरी मौजूद हैं हाजी मोहम्मद जुमन कहरी अचे साज सोलगी हथ लॻिया साज सोलगी वारे हाजी करीमना डॉक्टर नाथो सिंह साहब जड़ा गदन पुकड़ी वाह रे वाह सोलंगी वाह शोरे तकड़ वडी कई है एडी जज्बात पहलवानी में कोन कबी शोरा भलो पहलवानी तो में वडी उम्मीद हुयो शेर मला ऐं हुसैन पहला राजा शेर दे 500 रुपया
वाह पहलवान अर्जुन 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 अरे अर्जुन भील वाह अर्जुन भील अर्जुन भील गली गली में शोर है अर्जुन भोज भाई पहलवान मंगराल अच्छा पहलवान मंगराल पहलवान मंगराल ही पहलवान पहलवान शौकत समूह माननीय संथे बाबा तमाम बेहतरीन पहलवान अली सिंध बुसाई नौरजा वाह पहलवान वाह समावा समा पे समूह पहलवान फेरो सलवार सुरमा एडा जगह है गाड़ी सलवार आरो समूह ए मंगरार पथरो पहरी मल में मंगरार करे बी मल दुआ करे तो करे न अला करे चढ़े करे ते छुटे जान वाह पहलवान वाह विड़ी बो हाँ मंगरार मंगरार तू करे ले हाँ मंगरार हन हन पते हन अल्लाह 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 रे अल्लाह या 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 पहला सोमजी भील एमी हलकायो वारे सोमजी मारे मुझे समझ मारे सोमजी वा बाजो वारो पटी मारे सोमजी वा मारे सोमजी बात बड़ी गाना है खुदा जो कसम ही ओ सखी घरानो हता बजा पहला लाई शेर वाला पहली मलक करेल हुसैन बेला राजा शर अली शर वाला लाड़काणो है सागर चौधरी ने परसर बादला बिल खड़ियो चौधरी अजीमदार जट साहब जो बिल खड़ियो हुसैन बेला राजा शर बिल खड़ियो हुसैन बेला राजा शर अच्छे जन के अर्जन मिले बड़े अर्जन वाह अर्जन वारे सोमजी वाह सोमजी पुट वारे मल्लेड़ा वाह खुशी है फनकार तमाम हींअर सिंध में जो खरपार कर का नालो हले पियो न मुझे समझ में मरी वारे हाजी मोहम्मद उस्मान मरी तमाम वॾे महिरबान हाजी करीम नो ख़ास के दी नजर हाले पुटो अता चनो नजर हाले पुटो बिनी मुकाबलो जारी है नजर हाले पुटो अता चनो वाह वाह रे चन्ना वाह चनो मारे तारी वीडियो जोरदार खाते चनो मारे पहलवान चनो और सर रहे पहलवान पहलवानों बाटी शर रगड़ो कोरी जिले तंजीम जहोदेदार लाला रहीम खान पठान उस्ताद खादिम हुसैन हाजी करीम ने ये टीम आए समूह मुकाबलो जारी है पहलवान समूह ओरे परे परे खास के लिए की मलवारे कोई मरजला मुकाबलो जारी है पहलवान समूह है खास के लिए वाह वाह बिनी मुकाबलो जारी है पहलवान समूह वाह वाह रे सम्मा वाह ताली बजा मारे समूह वाह सम्मा पुत्र वाह दिलदार सम्मा वाह सम्मा सुनजा वालू तक खड़ी वाह सम्मा दोस्तों अमजद कोरी जो भलो शौकीन है राजा शर के गोरे गोरे नाम नहीं तो दिलजा अहमद साहब मुतारो अच्छे पहलवान प्रेम लाल बचे पुटा हलो पहलवान दारी रो मेहरबानी करे प्रेम में हेठ मेहरबानी करे ही आवाम आई चला हाँ पहलवान होशियार बारा जाटा अंदर बारा उखड़ो मोरो बच्चो बिले पासा पुटा अदक मुन हाँ नगोने वनोने पोने पकोने गारोने फोरोने पुलिसारोने चोरोने मुनोने मालिए लगातारी लगातारी वाह पहलवान वारे जयराम भीले तुझा शागिर्द वारे दाया भील सलाम आज करीमन है बाकायदे एड़ा हीरा कढियान खुदा जो कदम जो मुल ही ना है हाँ ए दादे सभा तो के खबर राजे साहब जो तमाम मेहरबानियों वाह पहलवान वाह 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 अल्लाह रे ला 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 वाह पुट बाल होने तो अल्लाह तो नहीं नारो हनो पर अल्लाह तो नहीं करे साथ करी जगह वारे वाह हिगड़ी ऐसा भी पहला चढ़ी आने नंजा हिगड़ी ताली लगाओ अपर सिंध ला लगे जो सा ताली तमाम मेहरबानियों
मुबारक हो अब्दुल कादिर चने के साईं नवाब के असांजे फोन ते इंशाअल्लाह मुबारक ॾिबियो वज फ़कीर वज अचे पहला रशीद भट्टी रसूल में चांडियो अचे रशीद पल्ली रसूल में चांडियो अचे सुरो थे बुहारो झुलण अचे भागचंद भील इम्तियाज शर वाह पहला मुबारक हो अचे अहमद नवाज मरी गाजी अहमद खां भला पहलवान मरी वाह पहलवान वाह अदाऊं दाए थी ॿुधाईंदा नो वारे मरी वारे वाह मुसलमान मरी तुंहिंजा इशाक बच्चा वारे मैदान में वॾे महिरबानी साईं रियाज़ शाह जो वाह पहलवान वाह परे भाई काली सलवार का पहलवान पहलवान माछी बोरो वाह मेरे सन सोलंगी के मुबारक हो सोलंगी माछी गाल सागी वाह लाल बख्शा चांदियो वाह 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 रे वाह चांदियो काली सलवार रो किरी पियो वाह पली वाह रे पली वाह पली तई थुकू वाह पहलवान वाह मारे पहलवान असां उंदा दिया ॿुधाईंदा ताना छाना थी शर्मारे उस्ताद करीमना हज करे शर्मारे अरे शर्मा अरे यार नाया अन्या मुझे बोतो ना खातम कोरी शिक्षण मटियारी अदा बे ला रे ने सके थी बात करे बे हरी को साइड पर ये रखबान मलाके में स्पीकर सुभाने को मानी तरबान जानी सीधी भी वेठान सीधन के सलामा जो शहजादो फोटो आज रफी सां जो फोटो हिकिड़ी ताड़ी वॼायो सभई दोस्त वॼायो तव्हांखे कसम आहे मौला जो ताड़ी वॼायो वो चाचा पहिरीं ताड़ी वॼायो ख़ुदा खे मञो ताड़ी लाइ तव्हांखे थो चइजो यार महिरबानी करे कि ताड़ी ज़ोर सां लॻे पहलवान खान लाला रहीम सां गॾु कलंदर ते वेठा वाह पुट वाह असगर वाह हा सॼी महिनत लाला रहीम जी कान सां लाला रहीम ॻाल्हि आहे त अॼु मलाके जी आख़िरी मल्हाए छा त अॼु मतलब परे खां पोइ त हाणे पूरे सिंध खां चूंड पहलवान आया आहिनि ऐं महिरबानी शुरू करिणो आहे ऐं सुभाणे इंशाल्लाह लाइट वधंदी ऐं साउंड बि इंशाल्लाह सुभाणे ऐं हिकिड़ो बि मॉनिटर हूंदो सुफ़ी साईं हाजी मोहम्मद साहिब खे मोस्ट वेलकम था चऊं वॾो महिरबानियूं डॉक्टर सही डॉक्टर भिटाई दे पहुंचे दादी हाँ वाह 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 मरी वाह रे मरी वाह करमली मरी कोल सलाइन मरी वाह काजी अहमद रेशमित रंदे पोतो इंशाल्लाह वरी सुभाणे जिंदगी साथ ॾिनो तो असां गॾु हूंदो साईं खादम हुसैन हाले पोतो डॉक्टर नातो सिंह साहब मुश्ताहमारो पीर बख्श बबर तमाम दोस्तों जी महिरबानियूं हाजी करीमनो काशकली खादम हुसैन हाराई महिरबानियूं दायो भील चेहरा भील हाजी मोहम्मद उस्मान हाजी मोहम्मद जमाल कहरी तमाम वॾी महिरबानियूं रसूल बख्श कहरी इंशाल्लाह वरी सुभाणे हाजी मोहम्मद जमाल कहरी साहब जो वॾी महिरबानियूं वरी सुभाणे साईं तो रह दोस्तों असां सूफ़िन जे मलाकड़े में मौजूद आसीं उमरकोट लगे गुलाम हुसैन थेबो साहब गॾो अॼो के मलाकड़ो एंड दियो साहब जो लाइव हले पियो दावत में कराची मारी आयो मेहरबानी बा गुलाम हुसैन जी अॼो के मलाकड़े एंड दियो मीर हसन सोलंकी के बा गुलाम हुसैन के इजाज़त दो इस्ताक मंगल के इजाज़त दो सुभाणे नए मलाकड़े का असां हाज़िर थींदासीं हिते ॾाढी थधिकार बि लॻे ॾींहं जो ॾाढी गर्मी हूंदी आहे ऐं महिरबानी कुर्ब तव्हांजा मौला तव्हांखे सलामत रखंदो अल्लाह हाफ़िज़।